मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। छा साईं कोई शख़्स मातम कंदे मरी वञे त उहो शहीद आहे, कंहिं क़िस्म जो शहीद न आहे, मरी वेंदो ख़ुदकशी वारो मौत आहे। हा, ख़ुदकशी वारो मौत आहे। कंहिं क़िस्म जो हे कहिड़ी शहादत आहे? रिवायत हिकिड़ी आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़मानो हुयो, इहा रिवायत तव्हां पंहिंजे आॾो रखिजो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़मानो हुयो, अलाह जे नबी जी तरफ़ां तमामु वॾा सहाबा हुया। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे टोले खां हिकिड़ो शख़्स हुयो, हिकिड़ो मुस्लमान हुयो, उन काफ़िरनि सां क़िताल कयो, काफ़िरनि खे मारींदो रहियो। आख़िरी मौक़ो इहो आयो त काफ़िर हिन जे मथां ग़ालिब थी विया। काफ़िरनि हिन खे ॿ टे खंजर हयां, जंहिंजे करे हिन खे रत वई, तमामु घणी रत वई। पोइ घणी तकलीफ़ थी, उनखे तकलीफ़ थी त उहो तकलीफ़ पंहिंजी बर्दाश्त न पियो करे सघी। उन छा कयो त पाण खे पाण खंजर हणी छॾियईं। त उहो साहबा जेके आया न, साहबा चयो मुबारक हुजे हिनखे, हे शहीद थियो आहे, हे शहीद थियो आहे। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कंहिं क़िस्म जो शहीद न आहे थियो, हिन पाण खे पाण खंजर हयो आहे। मां नबी थो ॿुधायां, जनम में सड़ी पियो। ॻाल्हि सम्झ में आई न आई? कंहिं सां गॾु आहे? नबी सां गॾु आहे न, जिहाद में नबी सां गॾु आहे न। काफ़िरनि सां क़िताल कयो अथई, काफ़िर हिन जे मथां खंजर हया आहिनि, तलवारूं आहिनि, पर उन तलवारुनि जो जेको ज़ख़्म थियो न, सही न पियो सघे। उहो मुस्लमान सही न पियो सघे। उन चयो त हाणे बसि पाण खे पाण थो पूरो कयां, पाण खे पाण खंजर पेट में लॻाई। ऐं अहिड़ी तरह अलाह जे नबी फरमायो कुझु टाइम ताईं जनम में सड़ंदो, कुझु टाइम ताईं। त मातम में सबूत किथे आहे? हा साईं, पब्लिक खे, नौजवान खे बेवकूफ़ बणायो वियो आहे। ख़ुदकशी आहे न, ख़ुदकशी चइबो छा की आहे? पंहिंजे हथ सां पाण खे हलाकु करणु आहे न, पंहिंजे हथ सां पाण खे हलाकु करणु, इनखे ख़ुदकशी चइबो आहे। ऐं कंहिं क़िस्म जो जेकॾहिं कंहिंखे हिमत आहे न, कंहिंखे हिमत आहे, आले रसूल खां हिकिड़ी का रिवायत ॾेखारनि जंहिंमें आले रसूल इमाम हसन या अहिड़ी तरह इमाम हसन जी हेठि जेकी औलाद हले थी, उन हुकुम ॾिनो हुजे त मातम कयो, उन चयो हुजे मातम कयो, उन चयो हुजे त ज़ंजीरनि सां मातम कयो, उन चयो हुजे त कुहाड़ियुनि सां जेको आहे मातम कयो। कंहिं क़िस्म जी कई रिवायत न आई। हा, कंहिं क़िस्म जो इमाम हुसैन बि ख़ुशि न थींदो जेकॾहिं हिन जे अंदरि मरी वियो न। कंहिं क़िस्म जा शहीद बि न आयो, इमाम हुसैन बि ख़ुशि न थींदो। इमाम हुसैन चवंदो मां तव्हांखे हुकुम कयोमि छा भला? मुंहिंजी हिकिड़ी का रिवायत ॾेखारो जंहिंमें मां तव्हां नबी जी नाने जी उमत खे हुकुम कयो जे मुंहिंजे बारे में जेको मातम कयो। त हे साथी जेको आहे पंहिंजे ज़हन खे खोलनि, जेके चवंदा असां मातम में वेंदासीं त पोइ शहीद थी वेंदासीं। अजीब यार मामिलो आहे।